नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारो खां ख़बर ॾींदा हलूं त सामारो जे नौजवाननि ऐं शहरियुनि पारां जुमे नमाज़ बाद लतीफ़ चौक खां प्रेस क्लब सामारो ताईं कश्मीरियुनि ऐं पाक फ़ौज जे हक़ में इंडिया ख़िलाफ़ रैली कढी एहतजाज मुज़ाहिरो कयो। सामारो में शहरियुनि ऐं नौजवाननि जे हथनि में क़ौमी परचम ऐं प्ले कार्ड हुआ। रैली ऐं एहतजाज मुज़ाहिरे जी अॻुवाणी राजू फ़कीर, असद इक़बाल जट, अज़ीम ख़ासकेली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त भारत पारां कश्मीरियुनि ते ज़ुल्म जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इंडिया पाकिस्तान खे जंग जूं धमकियूं ॾियणु बंदि करे पाकिस्तान जो बचो बचो पाक फ़ौज सां कुल्हे कुल्हे में मिलाए पंहिंजे वतन जे दिफ़ा करण लाइ तयारु आहे। हिननि वधीक चयो त भारत सिर्फ़ धमकियूं ॾेई सघे थो पर पाकिस्तान विढ़ण बि ॼाणे थो। पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे, जंग नथो चाहे पर जंग मड़ी वई त मुंहुं तोड़ जवाब ॾियण जी सघ बि रखे थो। आख़िर में पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा लॻी विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।